अचणु शुरू थी वियो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न। ऐं असां मुसलमाननि ते सभ खां पहिरीं जेका महिनत कई वई आहे, जद्दोजहद कई वई आहे, मुसलमाननि खे क़ुर मजीद खां परते रखियो वियो आहे। तव्हां ऐं असां न त असांजो मामूल छा हुयो, मुसलमाननि जी तालीम, मुसलमाननि जी तरबियत, मुसलमाननि खे जेको वॾनि सेखारियो। मुसलमान सुबुह जो उथंदो फजर जी निमाज़ खां बाद में जेसीं ताईं क़ुर जी तिलावत न करे तेसीं ताईं मुसलमान कंहिं कमकार जे लाइ न वेंदो। जेसीं ताईं मुसलमान क़ुर जी तिलावत न कंदो तेसीं ताईं मुसलमान पंहिंजे ॿनी ॿारे जे कम जे लाइ न वेंदो हो। अॼु असांखे इन जे बरअक्स मामिलो रखियो वियो आहे। अॼु मुसलमान सुबुह जो उथे थो, उनखे क़ुर यादि कंहिं क़िस्म जो न आहे। अॼु असां वटि क़ुर जो मक़सदु उहो न आहे जंहिंजे लाइ ख़ुदा इहो क़ुर नाज़िल कयो आहे। हालांकि क़ुर नाज़िल छो थियो आहे? क़ुर नाज़िल इन जे लाइ थियो आहे तव्हां पढ़ो त क़ुर चवे छा थो। क़ुर तव्हांजे दस्तूर ज़िंदगी हयात आहे। तव्हांखे ज़िंदगी कहिड़े तरीक़े सां गुज़ारणी आहे, क़ुर तव्हांखे लम्हा ब लम्हा ॿुधाए थो। क़ुर हर मामिलो तव्हांजी ज़िंदगी जो तव्हांखे ॿुधाईंदो त तव्हांखे ज़िंदगी हिन तरीक़े सां गुज़ारणी आहे। माउ सां ई सलूक हलणो आहे, बाबे सां ई सलूक हलणो आहे, पंहिंजे भाउ सां ई बर्ताव रखणो आहे, भेण सां ई बर्ताव रखणो आहे। क़ुर आयो त दस्तूर हयात बणिजी करे, क़ुर आयो तव्हां असांजी ज़िंदगी सवारण जे लाइ। पर अफ़सोस आहे असां उन क़ुर जो मक़ाम न सुञातोसीं। असां क़ुर खे बजाए पढ़ण जे, असां क़ुर ते बजाए अमल करण जे, असां क़ुर मजीद जी तरफ़ पंहिंजो मुतवजह थियण जे अॼु ॿनियुनि जी वाड़ जे मथां, अन्न जी वाड़ जे मथां क़ुर मजीद, अन्न जो ढेर पियो आहे, क़ुर मजीद उन जाइ ते रखंदा आहियूं। को क़त्लो गारत वारो मामिलो आहे, सीननि सां क़ुर ॿधी करे मेड़ जी सूरत में त क़ुर खणी वेंदा आहियूं। असांजे घरनि जे अंदरि महीननि जा महीना थी वेंदा, सालनि जा साल थी वेंदा, क़ुर मजीद घरनि जे अंदरि पियो आहे। अॼु मुसलमान जूं अखियूं सड़नि जो इन क़ुर मजीद जी तिलावत करे ॾिसे। हालांकि क़ुर फरमाए थो बल हुव क़ुर मजीद। ओ दोस्तो, मुंहिंजो नालो त क़ुर मजीद आहे। साईं तव्हां काथों आया आहियो? चए थो फी लौह महफूज़, मां लौह महफूज़ मां आया आहियां। साईं कहिड़ी ज़ुबान जे अंदरि आया आहियो? क़ुर थो फरमाए बिलिसान अरबी जी मुबीन, मां अरबी ज़ुबान में आयो आहियां। साईं तव्हां कंहिं ते नाज़िल थिया आहियो? क़ुर थो फरमाए नुज़िल अला मुहम्मद व हुवल हक़ मिन रब्बिहिम, मां मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थिया। ही किताब क़ुर मजीद त उहा आहे जंहिंजे मुतालिक़ हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो। हर नबीअ खे ख़ुदा मौजज़ा अता फरमाया। नबीअ विया, उन्हनि जा मौजज़ा हलिया विया, उहे उन्हनि सां गॾु वाबिस्ता हुया। पर मां मुहम्मद खे ख़ुदा जेको क़ुर मौजज़े तौरु ॾिनो आहे, क़यामत जे सुबुह ताईं जेसीं ताईं दुनिया मौजूदु आहे हीउ क़ुर मौजूदु आहे। हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा फरमायो, ए मुसलमानो, ए मुंहिंजी उम्मत जा मुसलमानो, ए मुंहिंजी उम्मत जा, ए मुंहिंजी उम्मत वारो, जेकॾहिं तव्हां चाहियो था तव्हां जन्नत जी सीढ़ियुनि ते पहुचो, तव्हांखे क़ुर मजीद ते अमल करणो पवंदो। जेकॾहिं तव्हां चाहियो था अल्लाह जे वेझो थियणु तव्हांजे लाइ लाज़मी आहे त तव्हांखे क़ुर मजीद खे लाज़मी पकड़णो पवंदो। जेकॾहिं तव्हां चाहियो था जन्नत जा मनाज़िल ऐं मरातिब तय करणा आहिनि, तॾहिं रब जे हबीब करीम हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हांखे क़ुर मजीद जी तरफ़ मुतवजह थियणो पवंदो। अॼु असांजी ज़िंदगी जो मदार छा आहे? रब मुहम्मद जो कसम आहे अॼु मुसलमाननि जे घर मां क़ुर जी तिलावत कई आहे। आहो अफ़सोस जी जेको मामिलो ऐं मसइलो आहे उहो क़ुर जे छॾण जे करे आहे। जॾहिं मुसलमान जे घर में क़ुर जी तिलावत हुई, बरकत उन जे घर जे अंदरि हुई। अॼु क़ुर जी तिलावत तुंहिंजे घर मां निकिती आहे, अॼु बरकत तुंहिंजे घर मां ख़तमु थी वई आहे। जॾहिं क़ुर जी तिलावत निकिती आहे, हसद कीने बुग़्ज़ वारो मामिलो तुंहिंजे घर जे अंदरि दाख़िल थी चुको आहे। अॼु असांजे दिलनि मां जॾहिं क़ुर जो नूर वियो आहे, यादि रखो हीउ क़ुर मजीद को मामूली किताब ख़ुदा जो कंहिं बि क़िस्म जो न आहे। ॿिया सभु किताबुल्लाह हुया, ॿिया सभु जेके बि हुया उहे किताब हुया। हीउ कलामुल्लाह आहे, अल्लाह जो कलाम आहे।